अस्सलाम वालेकुम। अॼु वरी भर्थ जे हिकिड़े नए टाके सां हाज़िर आहियां। मैं आप लोगों को ये सारे स्टिचेस सिखा चुकी हूँ। एक ही पीस पे काम कर रही हूँ मैं, ताकि ये सामने रहे कि इस वक्त तक मैंने कितने टाँके सिखाए हैं। तो ये सॼा टाका मां अॼु सेखारिया आहिनि। ही साटन स्टिच भी मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां। ठीक है, साटन स्टिच बनाना मैं आपको सिखा चुकी हूँ। इसमें एक ही साइड पे हमने सादा से टाँके लगाए हैं, सीधे सीधे। आज ये फूल मैंने ट्रेस किया है, इसको साटन स्टिच से कैसे भरना है वो मैं आपको सिखाऊंगी। उसके लिए हमेशा जो भी बिगनर्स हैं वो प्लीज़ इस तरह के गोले जो हैं धागे के, सिंगल इसका तार हम यूज़ करेंगे। नवा सिखण वारा जेके भी आहिनि उन्हनि वटि अहिड़ा गोला हुजणु खपनि जिन जी हिकुटी तंद, सिंगल तंद असां इस्तेमालु कंदासीं। ऐं हिकिड़ी नंढी कैंची हुजे तव्हां वटि, ऐं फ्रेम ऐं कपिड़ो त लाज़मी आहे। ऐं कोशिशि कयो त सिखण लाइ जेको कपिड़ो वठो उहो बिल्कुलु बि जेको आहे नरम हुजणु खपे। हाँ ॾिसो, ही गुल जे लाइ मूं खयो आहे ब्लू शेडेड धागो। अब ये देखिए फूल की पत्तियां हैं। प्लीज़ ये जो आवाज़ें आ रही है इसको इग्नोर कीजिएगा। ये गुल जी पत्ती आहे, उनजे बिल्कुलु मथां चोटीअ मां असां इहो कढंदासीं सुई। बिल्कुल टॉप में से फूल की पत्ती के हम टॉप से, चोटी से हमने ये सुई निकाली है। और ये बीच में जो लकीरें हैं, इस लकीर के ऊपर से हम इसको अंदर डालेंगे कपड़े में। और कहाँ से निकालेंगे? ये साइड में, यहाँ से। आज भी जो है वो स्टिच सिखाने का मेरा मकसद नहीं है। ठीक है, टाको मां सिखारे चुकी हैं तव्हांखे हिते। स्टिच सिखाने का मेरा मकसद नहीं है, टांका आप सीख चुके हैं। ठीक है, मां हिनखे सेखारियां थी त विच में अगर लाइन हुजे त अध अध पासे ॾांहुं कीअं भरबो। यहाँ से बहुत क्लोज सुई हमें निकालनी है, यहाँ से बहुत क्लोज डालनी है और आगे से लाइन पे बहुत क्लोज सुई निकालनी है। तो ये इसका तरीका होगा। इसको हम दो अलग अलग साइड से फिल करेंगे साटन स्टिच को। ॾिसंदा वञो, टाको मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां। टाको सिखणो हुजे तव्हांखे त तव्हां लिखो साटन स्टिच बाय नसरीन वफ़ाई, सर्च कंदो त तव्हांखे उहो मिली वेंदो। ठीकु आहे। सो असांजे पाड़े वारे घर में कमु पियो थिए त हाणे असां उन्हनि खे कुझु नथा चई सघूं, त गोड़ तव्हांखे बर्दाश्त करिणो पवंदो। ही ॾिसो, ईअं करे सॼी हीअ अधु पत्ती जेका आहे असां कंप्लीट करे वेंदासीं। ज़्यादा मैं टेक्निक इसलिए नहीं बता रही कि मैं ये सिखा चुकी हूँ बेसिक टांका। अभी मैं आपको थोड़ा इसका तरीका सिखा रही हूँ कि अगर इस तरह बीच में लाइनें हों फूलों के या पत्तों के तो कैसे भरेंगे। अब वापस वहीं पे आ गए जहाँ से चले थे। अब दूसरी साइड को इसी तरह कंप्लीट करेंगे। इसको आप देखते जाएं गौर से। ठीक है, गौर से ॾिसंदा वञो ऐं मूंखे ज़रूरु ॿुधाइजो अगरि तव्हांखे काई खामी नज़र अचे, अगर मुझे आवाज़ सही नथो अचे या जो मुझे कैमरा में पिक्चर सही नथी अचे तो तव्हां मूंखे प्लीज़ ज़रूर बुधायो। और बेसिक ये टांका सीखने के लिए ये ज़रूर आप देखें साटन स्टिच बाय नसरीन वफ़ाई। इसको आप सर्च करेंगे तो ये वीडियो आपके सामने आ जाएगी। ये इस तरह से आप देखिएगा कि बाद में ये कितना खूबसूरत सा बन जाता है। ये इसकी जो बीच की लाइन जो ट्रेसिंग में हमने डाली थी वो बहुत नुमाया हो जाएगी। इंशाल्लाह मां इलाही सारा तव्हांखे टाका अञा सेखारींदमि, घटि में घटि ओतिरा त सेखारींदमि जेके मूंखे अचनि था। ठीकु आहे, हीउ ॾिसो, हीउ हिकिड़ो असांजो पन कंप्लीट थी वियो आहे। फूल की एक पत्ती कंप्लीट हो गई है ये। और इसमें आप देखें कि बीच में जो लाइन है, जैसे आप सब में नोट करें ये जो लाइनें हैं, ये लाइन कैसे नुमाया नज़र आ रही है। इसको मैं एक को कंप्लीट किया। अब यही जो सुई है हम दूसरे पत्ती में से निकालते ॿी पत्ती ॾे हलूं था, गुल जी ॿी पत्ती। ठीकु आहे, इनमें असां ॾिसो जिते लाइन हीअ ख़तम थी थिए उतां सुई कढंदासीं। सिर्फ़ु तव्हां तरीक़ो ॾिसंदा वञो। टाको सेखारियो आहे, वरी बि मां चवां थी, ॻाल्हि मां बार बार अक्सर रिपीट कंदी आहियां, रुगो इन लाइ त जीअं तव्हांखे चङी तरह सम्झ में अची वञे। और एक चीज़ का ख्याल रखें कि हमेशा जब आप ये छोटा छोटा काम कर रहे हो तो उसमें आपका जो फ्रेम है वो छोटा होना चाहिए। और इसका जो पहला सबक था उसमें मैंने हर चीज़ दिखाई थी, फ्रेम्स, धागे, सबका इंट्रोडक्शन दिया था। तो अगर आप वो देखना चाहें तो आप लिखिए
एम्ब्रॉयडरी स्टिचेस बाय नसरीन वफ़ाई लेसन 1 लिखें तो उसमें आ जाएगा, फिर आप देख सकते हैं उसमें। ठीक है, जेकर तव्हांखे शुरुआती वीडियो ॾिसणी हुजे फर्स्ट लेसन एम्ब्रॉयडरी स्टिचेस लेसन 1 बाय नसरीन वफ़ाई, तो उन में तव्हांखे अची वेंदो सॼा धागा, फ्रेमनि जा साइज़, हर शइ जी डिटेल मां उन में ॿुधाई आहे, तव्हां उहा ॾिसी वठो। हाणे ॾिसो हीअ अधु पती कंप्लीट थी वई। वरी हाणे असां साॻियो ई प्रोसेस ॿिए पासे ॾांहुं सेम उसी तरीके से हम दूसरी तरफ इसको बनाएंगे तो वैसा ही लुक आ जाएगा जैसा पहली पत्ती का आया है। प्लीज़ आवाज़ों को इग्नोर करें, गोड़ के खड़कन के इग्नोर कजो, कुछ न तो करे सघिजे। सही आहे, ईअं कंदा असां ही पन कंप्लीट कंदासीं। ये देखिए धागा शेडेड था तो इसमें और ज़्यादा खूबसूरती आ गई है। ठीक है, सो अड़े तरीके से ही असांखे टई पन पूरा करना है, पर मां जेको आहे फ़िलहाल धागे के इते ही छॾियां थी ऐं मां तव्हांखे पन थी कंप्लीट करे ॾेखारियां। सुई मैंने निकाल दी, इस धागे को मैंने छोड़ दिया है। अभी हम ये जो पत्ते हैं उसको कंप्लीट करते हैं। हाँ, पन कंप्लीट करने लाइ भी मूँ ग्रीन जो शेडेड धागो खयों आहे। सेम प्रोसेस है, इसका भी शेप इसकी चेंज बनेगी क्योंकि ट्रेसिंग में भी हमने जो है शेप जो है वो चेंज रखी है। टॉप में से सुई को निकालते हैं, वही तरीका, एक साइड को कंप्लीट करेंगे पहले, फिर दूसरे साइड को। ठीक है, एक पासे के पूरो कंदासीं, पोइ ॿिए पासे के असां पूरो कंदासीं। इसी तरह से बस ये ख्याल रखें कि सुई जो है वो लाइन पे निकलनी चाहिए, लाइन से बाहर नहीं निकले, और जो स्पेस है टांकों के बीच में वो इक्वल होना चाहिए। ठीक है, विथी जेका असां टाकनि जे विच में छॾियूं था उहा बराबरि हुजे, नंढी वॾी न हुजे, छिडरी ऐं घाटी न हुजे, ऐं धागो जेको आहे सुई जेका आहे उहा लाइन ते कढो, लाइन ते विझो ऐं लाइन ते ई कढो, त जीअं तव्हांजो जेको कमु आहे तव्हांजो फिनिशिंग जेका आहे उहा सुठी ईंदी। जेकॾहिं घटि वधि कंदव त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़राबु थी वेंदो, एॾो सुहिणो न लॻंदो। शुरू में जेके टाका हुया उहे तमामु आसान हुया, हाणे हे थोरा महिनत वारा आहिनि। ज़ाहिर आहे जीअं जीअं एडवांस कमु कबो तीअं तीअं थोरो ॾुखियो थींदो वेंदो। ऐं ही ॾिसो टॉप तां कढियो आहे, वरी वापसि जहाँ से चले थे वहीं पे आ गए। अब दूसरी साइड को इसी तरह से कंप्लीट करेंगे। ॿिए पासे खे बि असां ईअं ई पूरो कंदासीं जीअं पहिरें वारे खे कयो आहे। त साटन स्टिच में हिकिड़ो सिंपल मां पहिरियों तव्हांखे सेखारियो ईज़ी तरीक़ो, ऐं हाणे थोरो जेको आहे एडवांस। ॻाल्हि साॻी आहे, टाको साॻियो आहे, बसि थोरो हणण जो तरीक़ो डिफरेंट आहे। त हीउ ॾिसो कीअं थो लॻे, जॾहिं ही पन बि असां कंप्लीट कंदासीं ऐं शेडेड धागनि सां एम्ब्रॉयडरी कंदे मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, छो त हुन में एॾो सुहिणो हिकिड़ो ईंदो वेंदो आहे लुक, त इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां पूरी लाइन ते सुई कढंदव ऐं तव्हां हिकु टाकनि जे विच में बराबरि जेको आहे फ़ासिलो रखंदव, तॾहिं हिन में तमामु घणी ख़ूबसूरती ईंदी। हाणे ॾिसो कीअं थो लॻे पन, लॻे थो न प्यारो। सो असां वरी हिनखे हितां कढंदासीं। आप देखें, आप मुझे बताइएगा कि आपको ये कैसा लग रहा है। अगर आपको मेरी ये वीडियोज़ अच्छी लग रही हों, आपको समझ में आ रहा है, आप कुछ सीख रहे हैं, तो प्लीज़ मुझे ज़रूर बताएं, और वीडियो को लाइक करें, कमेंट्स करें, वीडियो को शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो मैं इस तरह का बहुत कुछ आपके साथ शेयर करूँगी इंशाल्लाह। ठीक है ना। सो हमेशा मां तव्हांखे चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, त पाण खे अगरि तव्हां सुठियुनि एक्टिविटीज़ में मसरूफ़ रखंदव त तव्हां ख़ुशि रहंदव। तो इस तरह के काम सीखना बहुत अच्छी बात है, अपने टाइम को प्रॉपर यूज़ करें। ठीक आहे, सो ही असां पन जो ॿियो पासो हाणे कंदासीं कंप्लीट, ऐं हीउ सिलसिलो त मुंहिंजो हलंदो रहंदो। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मोट ॾिजो, ज़रूरु ॿुधाइजो त कीअं थो लॻे, सही आहे, सुठो आहे, मुश्किल आहे, तव्हांखे सम्झ में नथो अचे, अञा मां कीअं बहितर नमूने सां सेखारियां, त प्लीज़ मूंखे गाइड कयो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी कंहिं ॿी वीडियो सां, ॿिए कम जी कंहिं ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।